सिंध ऑनलाइन स्कूल मज़मून साइंस क्लास 8 बाब पहिरियों सबक 8 तनती सिरिश्तो मरबूत जाइज़ो नर्वस सिस्टम कंसोलिडेटेड व्यू। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली का। मां आहियां नाना आबिद। ॿार पोयनि सबक़नि में असां तनती सिरिश्ते जे बारे में काफ़ी ॼाण हासिल करे चुका आहियूं ऐं असां उन जे सभिनी हिसनि जे बारे में कुझु न कुझु ॼाणूं था। हाणे अचो त हिन सबक में असां सभिनी हिसनि खे मरबूत करे गॾे ऐं गॾिजाए ॾिसूं त तनती सिरिश्तो कीअं कमु करे थो ऐं उहो छा आहे। ॿारो हिन महिल ताईं असां जेको पढ़ी आया आहियूं तनती सिरिश्ते जे बारे में ऐं उन जे हिसनि जे बारे में उन मां असांखे ख़बर आहे त तनती सिरिश्ते जी ज़िम्मेवारी जिस्म जे सभिनी उज़वनि ऐं सिरिश्तनि खे मुतलिक़ हम आहंग ऐं राब्ते में रखणु आहे। यानी उनजो कमु आहे त असांजे जिस्म जा सभु उज़वा अंदरियां ॿाहिरियां उहे उन्हनि में कम्युनिकेशन हुजे, उहे कोऑर्डिनेटेड हुजनि, उनमें कोऑर्डिनेशन हुजे ऐं उन लाइ हू जेको आहे सॼे जिस्म जे कंट्रोल जो कमु कंदी आहे। सो तनती सिरिश्तो सॼे जिस्म खे कंट्रोल कंदो आहे जीअं कम्युनिकेशन ऐं कोऑर्डिनेशन मुहैया करे सघे। इहा हुनजी ख़ासि ज़िम्मेदारी आहे। इन ज़िम्मेदारीअ खे निभाइण लाइ हुनखे जेके फंक्शन्स करणा पवंदा आहिनि या अमल करणा पवंदा आहिनि उन्हनि में पहिरियों आहे सेंसेशन यानी अहसास, कीअं ख़बर पए त इर्द गिर्द जे माहौल में असांजे पंहिंजे जिस्म जे उज़वनि में छा पियो थो थिए, उनखे असां सेंसेशन यानी अहसास चवंदा आहियूं या हवास चवंदा आहियूं। उन खां पोइ इंटीग्रेशन करणी आहे जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि जे अहसासनि जी ऐं उन्हनि खे पाण में मिलाप करणो आहे, लाॻापो करणो आहे ऐं ॻंढापो करणो आहे ऐं ॿाहिरि जे माहौल खे बि उन सां मिलाइणो आहे। हिनखे असां इंटीग्रेशन चवंदा आहियूं, सेंसेशन ऐं इंटीग्रेशन। सो जॾहिं सेंसेशन थी, इंटीग्रेशन थी त उन खां पोइ छा करणो आहे, ज़ाहिर आहे जेके हालात असांजे ख़िलाफ़ आहिनि या असांखे नुक़सानु पहुचाए सघनि था उन्हनि जे हिसाब सां अमल करणो आहे या असांखे फ़ाइदो हासिल करण लाइ बि अमल करणो आहे। सो अमल लाइ हुनखे मोटर आउटपुट या तहरक जो अमल जेको आहे उहो करणो पवंदो आहे। सो तनती सिरिश्तो टे कम कंदो आहे, सेंसेशन, इंटीग्रेशन ऐं मोटर आउटपुट जो। तनती सिरिश्ते जो ख़ासि मरकज़ी हिसो इंसानी मग़ज़ आहे। हिते मूं मग़ज़ जो मॉडल ॾेखारियो आहे जेको मां तव्हांखे 3D में ॾेखारियां थो, घुमाए ॾेखारियां थो, फेराए ॾेखारियां थो जीअं असांखे चइनी तरफ़नि खां ख़बर पइजी वञे। असां हिन जे बारे में पहिरियनि सबक़नि में पढ़ी चुका आहियूं, पर असां हिकु नज़र हिन ते ॾिसंदासीं। असां ॿई हेमिस्फीयर ॾिसी सघूं था, हुनजो खाॿो ऐं साॼो पासो बि ॾिसी सघूं था ऐं जेको आहे मग़ज़ जो हेठियां असां बि ॾिसी सघूं था। असांखे ख़बर आहे त मग़ज़ जा टे हिसा हूंदा आहिनि, अॻियों मग़ज़ जंहिंखे सेरेब्रम चइबो आहे, मिड ब्रेन यानी विचो मग़ज़ ऐं हाइंड ब्रेन यानी पोयों मग़ज़। इहे मग़ज़ जा टे हिसा हूंदा आहिनि। मग़ज़ ऐं उनजे हेठां मग़ज़ी ॾोरी यानी स्पाइनल कार्ड सेंट्रल नर्वस सिस्टम चवाईंदा आहिनि, जंहिंखे असां CNS चवंदा आहियूं। इनखे सेंट्रल नर्वस सिस्टम चइबो आहे, मरकज़ी तनती सिरिश्तो चइबो आहे ऐं असां इहो ॾिसी चुका आहियूं त हिन मरकज़ी तनती सिरिश्ते में हेठां खां मथे अमलनि जी हसासियत वधे थी ऐं अमलनि में मंतक जो इस्तेमालु वधे थो। यानी हिते असां रिफ्लेक्स एक्शन्स था थियनि, हिते जेको आहे उहो इनवॉलंटरी एक्शन्स था थियनि, हिते वॉलंटरी ऐं प्लान्ड एक्शन्स था थियनि। उन खां पोइ असां ॾिठो त असांजे ज़हन जिस्म में इन खां अलावा हिकिड़ो पेरिफेरल नर्वस सिस्टम आहे जंहिंखे असां PNS चवंदा आहियूं ऐं उहो PNS असांजे सॼे जिस्म में फैलियल आहे ऐं उहो मिलियल आहे मरकज़ी तनती सिरिश्ते सां यानी स्पाइनल कार्ड सां ऐं दिमाग़ सां। इहे असां जेको आहे पीले रंग में ॾिसूं था, उहे सभु तंतूं जेके आहिनि उहे सॼे जिस्म में मौजूदु आहिनि। असांखे ख़बर आहे त तनती सिरिश्ते जो हिकु न्यूरॉन आहे। न्यूरॉन तनती सिरिश्ते जो यूनिट आहे, बेसिक यूनिट आहे न्यूरॉन। न्यूरॉन जीव घड़ो ई आहे, उन जो जिस्म आहे ऐं ॿियनि जीव घड़नि वारनि वांगुरु उन में मग़ज़ बि आहे ऐं उन में शाख़ूं यानी डेंड्राइट्स आहिनि। उन में हिकिड़ी टिघी तांदूरे वारी तार बि हूंदी आहे जंहिंखे असां टिघो तांदूरो या एक्सन चवंदा आहियूं ऐं उन एक्सन जे एंड ते छेड़ा हूंदा आहिनि जंहिंखे असां तंतुनि जो छेड़ो या एक्सन टर्मिनल चवंदा आहियूं। पर छो त हिन एक्ज़ॉन मां बरक़ी सिग्नल जेके आहिनि उहे वेंदा आहिनि, उनजे करे इन लाइ त जीअं सिग्नल रस्ते में कमज़ोर या ज़ाया न थी वञनि, उनजे मथां हिकिड़ी
मेलिन शीट ठहियल हूंदी आहे और बिल्कुलु ईअं हूंदी आहे जीअं बिजली जे तारुनि जे मथां प्लास्टिक जी इंसुलेशन लॻल हूंदी आहे, जीअं बिजली हेॾां होॾां न थी वञे या कंहिंखे नुक़सान न पहुचाए या घटि बिजली न पहुचे ॿी जाइ ते। अहिड़ी तरह जी शीट उहो ई कमु कंदी आहे। इंसान जे जिस्म में मुख़्तलिफ़ क़िस्म जा न्यूट्रॉन हूंदा आहिनि जंहिंखे टिनि ग्रुप्स में विरहायो वियो आहे। पहिरियों आहे मोटर न्यूरॉन। मोटर न्यूरॉन तहरक या अमल वारा न्यूरॉन हूंदा आहिनि। उन्हनि जो कमु ज़हन मां या दिमाग़ मां सिग्नल यानी हुकुम मसल्स ताईं पहुचाइणु हूंदो आहे। उन खां पोइ सेंसरी न्यूरॉन्स हूंदा आहिनि जेके हवासनि वारा न्यूरॉन हूंदा आहिनि। उन्हनि जो कमु हवासनि वारे उज़वनि खां दिमाग़ ताईं सिग्नल या निशाबरकी इशारा पहुचाइणु हूंदो आहे। ऐं टियां हूंदा आहिनि इंटर न्यूरॉन्स। उहे ॻंढींदड़ न्यूरॉन हूंदा आहिनि जेके ॿिनि न्यूरॉन खे पाण में ॻंढींदा आहिनि। इहे टिनि क़िस्मनि जा न्यूरॉन इंसान जे जिस्म में हूंदा आहिनि। तइदाद जे लिहाज़ सां मोटर न्यूरॉन तक़रीबन 5 लख हूंदा आहिनि हिकु आम इंसान जे जिस्म में, पर जेके सेंसरी न्यूरॉन्स हूंदा आहिनि उहे तक़रीबन 1 करोड़ यानी 10 मिलियन हूंदा आहिनि हिकिड़े इंसान जे जिस्म में। जेके सेंसरी नर्व्स हूंदा आहिनि यानी सेंसरी न्यूरॉन्स हूंदा आहिनि उन्हनि जे आख़िर में रिसेप्टर्स यानी ख़ाबरू लॻल हूंदा आहिनि। असां ॾिसी चुका आहियूं त उहे ख़ाबरू मुख़्तलिफ़ क़िस्म जा हूंदा आहिनि। ॾिसण जा अलॻि हूंदा आहिनि, ॿुधण जा अलॻि हूंदा आहिनि, सुंघण जा अलॻि, ज़ाइके जा अलॻि ऐं छुहण जा अलॻि। ॿारो हाणे मां तव्हांखे गूगल कंपनी जो तयारु कयल इंसानी दिमाग़ जो नक्शो ॾेखारींदुसि। उन नक्शे खे ॾिसी असांजे ज़हन में कुझु वधीक तसवुर बहितर पैदा थींदो। असांजे दिमाग़ में अंदरि आख़िर न्यूरॉन्स कीअं आहिनि, उहे कीअं कमु था कनि ऐं उहे केतिरा वसीह तइदाद में मौजूदु आहिनि। उन लाइ मां हीअ तव्हांखे वीडियो थोरो ॾेखारींदुसि। इन वीडियो खे ॾिसण लाइ इहो ख़्यालु कजो त हीउ जेको मुफ़ासिलो आहे उहो हिन महिल 2 मिलीमीटर ॾेखारियल आहे। मिलीमीटर तव्हांजी फुट पटीअ ते सेंटीमीटर वारे हिसे में जेको सभिनी खां नंढे में नंढो हिसो हूंदो आहे, नंढे में नंढी लीक हूंदी आहे, उहो हूंदी आहे यानी सेंटीमीटर जो 10हों हिसो हूंदो आहे। हिते बि उहो 2 मिलीमीटर आहे। अॻियां ध्यानु कजो त जीअं हीअ वीडियो अॻियां हलंदी तीअं ही चेंज थींदो वेंदो, बदिलजंदो वेंदो हिते मुफ़ासिलो। ऐं आख़िर में मुफ़ासिलो माइक्रोन्स में, हिकिड़ो माइक्रोन 10 लख हिसो हूंदो आहे हिकिड़े मीटर जो। सो उन हिसाब सां तव्हां ॾिसी सघो था त केतिरो नंढो थी सघे थो, यानी हिकिड़े मिलीमीटर जो 1000वां हिसो। सो हाणे असां अचो त ॾिसूं असां हीउ जेको आहे दिमाग़ जो असांजे मेॼाले जो हिकिड़ो नंढो हिसो आहे। हिते तव्हां ॾिसो त असां हिनखे वॾो पिया था कयूं। हिते तव्हां खे ध्यानु कजो, हीअ हाणे दिमाग़ जो हिसो वॾो थींदो वेंदो, वॾो थींदो वेंदो ऐं असांखे वधीक तफ़सील ॾिसण में ईंदा त उन में अंदरि छा आहिनि। हाणे हिनखे असां एतिरो करे छॾियो, हिते असां वटि 10 माइक्रोन रहिजी विया। हाणे अचो त हिन 10 माइक्रोन खे असां ॾिसूं त अञा बि वॾो कीअं करे सघूं था या न। असां वॾो कयो अञा 5 माइक्रोन ताईं अची वियासीं। हाणे 3 माइक्रोन ताईं अची विया आहियूं असां। हाणे असांखे वधीक हिते बाउंड्रीज़ ऐं हदूं ॾिसण अचनि थियूं मुख़्तलिफ़ शयुनि जूं। हाणे अचो त असां हिनखे ॾिसूं त इहे न्यूट्रॉन्स में केतिरा आहिनि। हिन पासे ॾिसो मां हिनखे वॾो पियो थो कयां। इहे सभु इंसानी दिमाग़ जे उन 3 मिली माइक्रोमीटर जे हिसे जा न्यूरॉन्स आहिनि। हिते 300 माइक्रोमीटर लिखियल आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था त हे न्यूरॉन्स केतिरा आहिनि, मुख़्तलिफ़ रंगनि में ॾेखारिया आहिनि। हिन न्यूरॉन्स खे असां वॾो पिया था कयूं। इहे तंतू पाण में कीअं मिक्स थियल आहिनि, इहे कीअं पाण में मिलियल आहिनि ऐं हीउ ॾिसो त केतिरो असां नंढे हिसे ते अची विया आहियूं। सो अहिड़ी तरह इहे असांजा न्यूरॉन्स असांजे ज़हन में आहिनि, असांजे दिमाग़ में आहिनि ऐं सॼे जिस्म में बि इन तरीक़े सां न्यूरॉन्स मौजूदु आहिनि। इहे जेको आहे नंढे में नंढो आहे NM तव्हां ॾिसो था, नैनोमीटर्स आहे, जेको माइक्रोमीटर जो 1000वां हिसो आहे। हाणे हिनखे वरी वापसि में वॾो कंदो थो वञा ऐं तव्हां ॾिसी सघो था त केतिरे हद ताईं असां वटि न्यूरॉन मौजूदु आहिनि। इंसान जो तंती सिरिश्तो 2 हिसनि ते मुश्तमिल आहे। हिकिड़ो आहे सेंट्रल नर्वस सिस्टम यानी मरकज़ी तंती सिरिश्तो ऐं ॿियो पेरिफेरल नर्वस सिस्टम यानी चकरदार तंती सिरिश्तो। मरकज़ी तंती सिरिश्ते में दिमाग़ ऐं स्पाइनल कार्ड यानी मरकज़ी डोरी अची थी वञे, ब्रेन ऐं स्पाइनल कार्ड। ब्रेन जा 3 हिसा आहिनि, पोयों, विचों ऐं ॻियो मग़ज़, हाइंड, मिड ऐं हिनखे सेरेब्रम चवंदा आहिनि। सेरेब्रम जा 4 ख़्याली हिसा आहिनि, फ्रंटल लोब, टेम्पोरल लोब, पेरिटल लोब ऐं ऑसिपिटल लोब। इन्हनि सभिनी लोब्स जा मुख़्तलिफ़ कम हूंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ अमल हूंदा आहिनि। चकरदार तंती सिरिश्ते में 2 क़िस्म जा नर्व्स हूंदा आहिनि यानी न्यूरॉन्स हूंदा आहिनि। हिकिड़ा मोटर न्यूरॉन्स
यानी मोटर नर्व्स ऐं ॿियो सेंसरी न्यूरॉन्स यानी हवासी तंतु ऐं तहरीक पैदा कंदड़ तंतु, जिन खे असां हाणे ॾिसी चुका आहियूं। जेके मोटर नर्व्स हूंदियूं आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो सोमेटिक जेके रज़ाकार सिरिश्तो हूंदो आहे, जंहिंमें असांजी मर्ज़ी शामिल हूंदी आहे अमलनि में, ऐं ॿियो हूंदो आहे ऑटोनोमिक, जेके ऑटोनोमिक यानी गैर रज़ाकार, जंहिंमें असांजी मर्ज़ी शामिल न हूंदी आहे। गैर रज़ाकार सिरिश्ते में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं तंतु हूंदियूं आहिनि, जिन में जा ॿ हिसा आहिनि, सिंपथेटिक ऐं पैरासिम्पथेटिक। पैरासिम्पथेटिक उहे आहिनि जेके असां आराम ऐं हाज़मे जी सूरत में कमु थींदा आहिनि, ऐं सिंपथेटिक उहे अमल आहिनि जेके असांजे डप में या कावड़ में या असांजे इन क़िस्म जी सूरत हाल में कमु थींदा आहिनि। उहे आहिनि ॿारो हिन वक़्तु ताईं असां तंती सिरिश्ते जे बारे में उहा मालूमात ॾिसंदा रहिया आहियूं जेका असांजे सिलेबस में आहे। हाणे अचो तव्हांखे सिलेबस खां अलावा कुझु दिलचस्प ॻाल्हियूं बि तंती सिरिश्ते जे बारे में ॿुधायां। दिमाग़ जिस्म जे सभिनी उज़नि खां वधीक तवानाई इस्तेमालु कंदो आहे। यानी असांजे जिस्म में जेका टोटल तवानाई इस्तेमालु थींदी आहे या मौजूदु हूंदी आहे, हुनजो 20% यानी 5 हिसो दिमाग़ इस्तेमालु करे वेंदो आहे। असांजो दिमाग़ कंहिं महिल बि न सुम्हंदो आहे। असां जंहिं महिल बि सुता पिया हूंदा आहियूं न, उन महिल वीचारो महिनत में लॻो पियो हूंदो आहे। असां जे हिन खां नई शइ सिखंदा आहियूं या नओं सबक़ु सिखंदा आहियूं या नई ॿोली सिखंदा आहियूं, त सिखण सां दिमाग़ जी बनावट यानी स्ट्रक्चर बदिलजंदो आहे, मटिजी वेंदो आहे, ऐं असांजे दिमाग़ में नवां न्यूरानी राब्ता यानी न्यूरल कनेक्शन्स ठहंदा आहिनि, ऐं असांजो दिमाग़ वधीक ॻुतजी डेंस थी वेंदो आहे। तंती इशारा जेके असांजे जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़नि खां दिमाग़ ताईं या दिमाग़ खां उज़नि ताईं पहुचनि था, उन्हनि जी रफ़्तार वधि में वधि 268 मील फी कलाक थींदी आहे ऐं घटि में घटि 1 मील फी कलाक हूंदी आहे। असांजे न्यूरॉन में मुतबादिल या हिक मां ॿ ठहण जी सलाहियत न आहे, जीअं ॿियनि असांजे सेल्स में हूंदी आहे। उन जे करे 20 साल जी उमिरि खां असांजा न्यूरॉन्स घटिजनि था, ऐं 75 सालनि जी उमिरि ताईं पहुचंदे उन्हनि न्यूरॉन्स जो 10 हिसो ख़तमु थो थी वञे, ऐं असांजो दिमाग़ हर साल 1 खां 2 ग्राम हल्को थींदो थो वञे। असांजे दिमाग़ में आलसी वारा न्यूरॉन्स हूंदा आहिनि, जिनखे मिरर न्यूरॉन्स चइबो आहे। उन्हनि जो कमु रीस करण जी तरक़ीब ॾियणो हूंदो आहे। जीअं असां जेकॾहिं किथे वेठा हूंदासीं न कचहरीअ में, त जेकॾहिं हिकिड़े माण्हू उबासी वञे त सभु उबासी वेंदा, उहो सिर्फ़ु हिन जे आलसी वारे न्यूरॉन जे करे हूंदो आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं हिकिड़ो खिलंदो सभु खिलंदा, हिकिड़े खे ॾुखु थींदो सभिनी खे ॾुखु थींदो। एतिरे क़दुरु जो असां जॾहिं टीवीअ ते को ड्रामो ॾिसंदा आहियूं ॾुख वारो, या का फिल्म ॾिसंदा आहियूं ॾुख वारी या खिलण वारी, असां टीवीअ सां गॾु बि खिलंदा आहियूं, ॾुख कंदा आहियूं। इहो सॼो आलसी वारे न्यूरॉन्स जो यानी मिरर न्यूरॉन्स जो कमाल आहे। असांजे दिमाग़ में 100 बिलियन न्यूरॉन आहिनि ऐं असांजे मग़ज़ी दौरे में 13.5 बिलियन न्यूरॉन आहिनि। ॿारो इन ते असां अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।